सिंध टीवी नेटवर्क के सरवाण डॉक्टर अब्दुल करीम राजबर पारां 3 डिसंबर के सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो त भुएं जे भाग्यनि जा चेहरा ई चहकी पिया। भलारी भुएं जो हर ॻोठ गली शहर चौराहे ते सकाफ़ती गुल टिड़ी पिया। हर तरफ़ अजरकी रंग ऐं टोपी जे शीशनि जे तजला विखरी विया। हारी नारी ॿार बुढ़ा पोड़ा पका अजरकी रंग में रंगजी विया। सकाफ़त सां मोहबत जो उञाण तौरु शहर जे गवर्नमेंट गर्ल्स सूफ़ी गुलबार प्राइमरी स्कूल के उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां स्कूल अंदरि सकाफ़ती तक़रीब कोठाए सकाफ़त जी सूह में वाध कंदे तक़रीरूं टेबलोज़ ऐं सिंधी क़ौमी गीतनि ते सकाफ़ती झूमर पाती। स्कूल जी नंढी नंढी शागिर्दनि सकाफ़त जा सभु गुल निकिरींदे अजरक टोपी ओढे तक़रीब में शिरकत कई। उन मौक़े ते शागिर्दनि जो चवणु हो त सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं आहे, असीं सभु मिली करे इहो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। सिंध जो वॾे में वॾो शाइर शाह लतीफ़ भिटाई आहे। सिंध जी सकाफ़त जे ॾींहुं ते आम तौर भरियल वॻो गगो या सॻी पहिरी वेंदी आहे। अजरक ऐं टोपी सिंध जी सकाफ़त जो हिकु ख़ासि शान आहे। इन ॾींहुं ते ख़ासि प्रोग्राम कया वेंदा आहिनि में शागिर्द तक़रीरूं ऐं टेबलो पेश करे पंहिंजी सकाफ़त के उजागर कंदा आहिनि। सकाफ़त में अजरक टोपी पाई वेंदी आहे ऐं असीं भरियल गगा ऐं नचंदड़ सगी पाईंदा आहियूं ऐं पंहिंजी सकाफ़त मल्हाईंदा ऐं सभी गॾु थी मल्हाईंदा आहियूं। अॼु असांखे तमामु सुठो महसूसु थिए थो जो असां अॼु सकाफ़त जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं अजरक टोपी पाए करे ऐं जॻह वग़ैरह पाए करे असां इहा अजरक टोपी जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। सिंधवासी पंहिंजी सकाफ़त वसीले दुनिया खे उहो पैगाम ॾियण जी कोशिशि करे रहिया आहिनि। सिंधी दहशतगर्दी ऐं इंतहा पसंद जा हामी न आहिनि। कैमरामैन फरहान अली खोसो सां गॾु अज़हर गुल सरकी, सिंध टीवी न्यूज़, जैकबाबाद।